हाँ सक्की कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं नी सफ़ाईअ टेट लॻी पई आहे नी हा अड़ी इहो ईअं मिड़ई मां चयो हाल अहिवाल कयांसि पुट जो हाल ॾे ख़ुशि लॻो पियो आहे नी चेन्नई थो वञे पियो छो माई रांदीकड़ा ठाराईंदी हुअसि छा अलाए अमां असां त इहो था ॿुधूं चए जेका शइ नथी हले चए चेना जी आहे उहो चवंदा आहिनि न चले थो शाम तक अलाए छा माई मूंखे त पहाको बि नथो अचे पियो हा ओड़ी हा सुञाणा मां तोखे कीअं पुट जी कीअं थी सिलेक्शन छा करणु थो वञे मूंखे ज़रा ॿुधाए त सही माण्हू मूंखां पुछनि था पिया अच्छा सही 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 मास्टर वारनि खे जेको आहे सो 51,000 था ॾियनि पिया माई हे त वॾी माना ईअं सम्झो पघार अची वई नी त PhD वारनि खे 60,000 हल मेडिकल फ्री ऐं ट्यूशन जेका माना पढ़ाई ऐं रिहाइश हर शइ अच्छा PhD वारनि जे लाइ जेका HCC वारी टिकेट जा पैसा बि ॾींदी माई पोइ हे छा ॿियो घुरिजनि हिननि खे 80 लख जी हूअं थिए थी आम माना जेको आहे सो PhD उहा हिननि खे फ्री में था कराइनि पिया हाय जो मूंखे जवानी जो अफ़सोस थो थिए पियो जो मां जवान हुजां त मां बि हाणे PhD ते वञा का मास्टरनि ते वञा हा भला इहो ॿुधाए पुट खां मूंखे पुछी ॾे त इहो अप्लाए कीअं करनि ॿार हा मुंहिंजा भाणेजा ऐं भाणेजूं बि कंदा नी अच्छा CSC पोर्टल ते वञनि पोइ छा करनि हुते प्रोग्राम जे बारे में सर्च करनि माना जीअं तव्हां जेको मेडिकल थी वियो या इंजीनियरिंग थी वियो या फिल्म मेकिंग मीडिया साइंस जेको बि आहे माना उहो अच्छा उन खां पोइ ड्यूरेशन ऐं लैंग्वेज इहो वरी छोरी कहिड़ी भला आहे मूंखे तोखे त ख़बर आहे मां स्कूल वई कोन आहियां अच्छा माना डिग्री केतिरनि सालनि जी आहे ऐं कहिड़ी ॿोली में पढ़ाईंदा माई चीन वारी त सिलेक्ट न कजांइ बाबा जो चूं चूं चा 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 कर त माना तव्हांखे कारो ईंदी सम्झ में पोइ वरी माना हुन यूनिवर्सिटी जे मेन पेज ते या स्कॉलरशिप वारे जेको इहो खानो आहे उन में वञी करे ऐं स्कॉलरशिप जूं ॾिसनि त छा छा रिक्वायरमेंट आहे हा चलो मां ॿुधायांनि थी पई मूंखे ईअं करी डॉक्यूमेंट जेके आहिनि इहे कागज़ था चवनि अलाए छा मूंखे त नालो बि नथो अचे डॉक्यूमेंट अलाए छा हा इहो मूंखे मैसेज करे छॾ त मां हिन मुसविर खां पढ़ाए करे पोइ हिननि खे ॿुधायां थी पई चलो सही आहे ख़ुशि रहो माई ख़ुशि रहो बसि तूं अॼु मुंहिंजे कम जी ॻाल्हि कई आहे हूअं त सॼो ॾींहुं बकवास कंदी आहे पर हाणे मां छा कयां अॼु मिड़ई चङी ॻाल्हि कई थी एतिरनि सालनि में हा उनी चङो रखांइ थी माइनि ते छल न काल कर शुरू थी वञनि बसि ईअं नालो न कंदियूं हुनजो माना चुप करण जो नालो न कंदियूं हिननि खे बाहि ॾियां मां हीअ पिया कागज़ किरी पिया नी छा कयां मैसेज बि कयो अथई मूं ॾे चयोमांसि त तव्हांखे जेके डॉक्यूमेंट खपनि इहे कागज़ लाइ छा आहिनि जेके इहा जेका डिग्री जंहिंमें तव्हां पढ़ी आया आहियो मिसाल तव्हां बैचलर कई आहे यूनिवर्सिटी में जंहिंमें पढ़ी आहे उन जी डिग्री हुजेव ऐं आख़िरी ट्रांसक्रिप्ट हुजेव इहा जेको कागज़ ॾींदा आहिनि मार्कूं वार्कूं लिखियलु हूंदियूं आहिनि जंहिंमें उन खां पोइ CSC जो जेको आहे सो इहो फार्म फिल कयो पंहिंजी सही वग़ैरह बि कयो उन खां अलावा जेकॾहिं कोई यूनिवर्सिटी जो फार्म आहे त उहो बि भरियो स्टडी प्लान जा रिसर्च प्रोपोज़ल जेको आहे उहो मास्टर वारनि जे लाइ 800 लफ़्ज़नि जो थींदो PhD जे लाइ 1000 लफ़्ज़नि जो थींदो हाणे इहो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे मूंखे इन जी वधीक हाली ख़बर कोन्हे का इन ते मां सोचां थी अलॻि सां इहो जेको आहे सो हिकिड़ी वीडियो ठाहियां तव्हांखे सही सही नमूने सम्झायां त इहो थींदो छा आहे उन खां अलावा जेको आहे सो फिज़िकल सर्टिफिकेट अबा जेको डॉक्टर तव्हांखे दाग़दार लिखी ॾींदो त भाई हिनखे को मर्ज़ु न आहे बीमार न आहे वग़ैरह ॿियो टेस्टूं थींदियूं आहिनि अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं उहो बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी उहो बि तव्हां कराए माना उहो उन में टेस्ट कंदव उन खां पोइ फ़ोटो कॉपी तव्हांजे पासपोर्ट जी जेको असांजो ग्रीन पासपोर्ट आहे नी पाकिस्तानी उहो जेको आहे तव्हांखे करिणो आहे उन खां अलावा इहे तव्हांजा नंढड़ा हेतिरा जेके फ़ोटू न थींदा आहिनि मूंखे त नालो बि नथो अचे छा था चवनि हिननि खे
पासपोर्ट साइज़ फ़ोटू जेको एतिरो हूंदो आहे जंहिंमें तव्हांजी असली सॼी हक़ीक़त नज़र ईंदी आहे, जंहिंमें तव्हांजो बूथो हेॾो नज़र ईंदो आहे, माना कंहिं कम जो न हूंदो आहे इहो फ़ोटू, जो तव्हां फेसबुक ते बि नथा रखी सघो अहिड़ो फ़ोटू। उन खां अलावा 2 रिकमेंडेशन लेटर, अब मूंखे त नालो बि नथो अचे, रिकमेंडेशन अलाए छा इहे जेके आहिनि सो तव्हांजी जंहिं यूनिवर्सिटी मां पढ़िया हो, तव्हां मिसाल बैचलर कई आहे, उन मां इहो जेको आहे सो तव्हां 2 असिस्टेंट प्रोफेसरनि को करायो, ऐं एक्सेप्टेंस लेटर जेको यूनिवर्सिटी तव्हांखे एक्सेप्ट थी करे, माना क़बूल थी करे त भाई हे छोकिरो हीअ छोकिरी जेका आहे सो असां ॾे अचनि, उहो बि हुजेव। ऐं फीस जेका आहे सा यूनिवर्सिटी जी इहा ज़रूरी आहे भरणु, छो जो शुरू में इन जे करे जो अब खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके ईअं मिड़ई अप्लाई था कंदा वतनि, त पोइ यूनिवर्सिटियूं फीसां रखनि थियूं त जीअं उहे ई माण्हू अप्लाई करनि जेके माना वाक़ई अचणु चाहिनि था, त पोइ इन जे करे फीस ज़रूरु कयो, न त पोइ तव्हांजो इहो जेको आहे सो कमु न थींदो आहे। ऐं इहा फीस जेका आहे उहा क्रेडिट कार्ड थी वियो, जेको कार्ड तव्हांजो ATM वग़ैरह इन सां थी वेंदो, उन खां अलावा मनीग्राम थी वियो, या को तव्हांजो चेना में दोस्त वेठो आहे त उहो बि तव्हांजो भाई इहो करे सघे थो कमु। उन खां अलावा अब्बा खे चवां त जेके TCS तव्हां डॉक्यूमेंट कंदव न, हितां हे मसइलो इहो आहे त तव्हां ऑनलाइन बि अप्लाई कयो ऐं उहे डॉक्यूमेंट जेके कागज़ आहिनि इहे बि मोकिलियो। जे न मोकिलींदव त तव्हांजो कमु न थींदो आहे भाउ। कमु जेकॾहिं करिणो आहे त पोइ तव्हांखे इहे 2 मोकिलणा बि पवंदा। उन खां अलावा 8-10 ॾींहं पहिरियों मोकिलियो त जीअं वञी उते पुॼनि, छो जो चेना था वञनि न, भाई पाकिस्तान त न त 2 ॾींहंनि में पुॼंदा। उन खां अलावा जेको आहे सो तव्हांखे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त चेना जूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे टॉप 100 में इलाही यूनिवर्सिटियूं आहिनि, सही आहे। पाकिस्तान जी 500 में बि टॉप न आहे। तव्हां सोचो हुनजो मयार कहिड़ो हूंदो। असां वटि छा आहे, चेना बदनाम लॻो पियो आहे, चए थी चेना जी शइ आहे हीअ, चई इहा सुठी न हूंदी, चई मूंखे चेना जी शइ ई न ॾेखार। दुकानदारनि खे त ईअं मां बि हूंदी हुअसि नी पाकिस्तान में, पोइ मां ईअं चवंदी हुअसि त भाउ मूंखे हे त मां ॾिसंदी हुअसि शइ जी हे त भाउ चेना जी आहे, मां चयो हे त हलंदी ई कोन। पर मसइलो इहो आहे त चेना पूरी दुनिया खे जेको आहे न सस्तियूं शयूं थी ॾिए पई। पोइ सस्ती त अहिड़ी निकिरंदी न, पर जेकॾहिं चेना सभिनी खां वधीक सुठियूं शयूं बि चेना ई थी ठाहेव, पर असां वटि जेको आहे सो ग़रीब मुल्क आहे असांजो, पोइ उनजे करे असां वटि सस्तियूं जेके माना न टूट फूट असांखे ॾियनि था पिया। त चेना जी डिग्री जी वॾी वैल्यू अथव। ॿियो फ्री में पढ़ी अचो, तुंहिंजो हर शइ सिखी अचो। ऐं ॿियो तव्हांखे जेकॾहिं ॿियो को अञा सुवाल हुजे न स्कॉलरशिप जे बारे में न, त पोइ इहो असांजो एहसान अबड़ो मुंहिंजो भाणे जो अथव, ॿियो अमजद लगारी, इहे छा कंदा आहिनि जो पेज हलाईंदा अथव। हिकिड़ो अलाए ग्रुप आहे हिननि जो, हिकिड़ो ग्रुप आहे फेसबुक ते, सिंधी स्टूडेंट्स चाइना जे नाले ते। पोइ इन्हनि मूंखे चयो त मासी तूं असांजे हिन स्कॉलरशिप जे बारे में ॿुधाए। वीचारा 5 सालनि खां फ्री में वीचारा माण्हुनि खे ॿुधाईंदा था वञनि स्कॉलरशिपनि जे बारे में। मां चयो अब्बा तव्हांखे अलाह हयाती ॾिए, अलाह तव्हांखे कामयाबु करे, अलाह तव्हांखे अञा वधीक इहो जज़्बो ॾिए त तव्हां ॿियनि जी मदद कयो। त इन्हनि सां बि राब्तो कयो, इन्हनि जो पेज जॉइन कयो, इहो जेको ग्रुप अथनि सिंधी स्टूडेंट्स ऐं चाइना जो। पोइ तव्हांखे इहे वधीक शयूं बि ॿुधाईंदा। ऐं तव्हांखे चाइना जे लाइ इहे जेको आहिनि सो खुलंदियूं अथव अब्बा, इहे जनवरी फेबरवरी मार्च में, इन्हनि में अप्रैल में इहे इन्हनि जूं इहे जेके स्कॉलरशिप ईंदियूं अथव, त इहो अप्लाई कयो। ऐं जेको आहे सो इन में ज़रूरु वञो। चेना मां ॿुधंदो त चेना जी तालीम त वॾी मशहूरु आहे, पुराणी तालीम आहे। मां त ईअं सम्झो त चाइना वञूं था त चेना वञूं था त जेको आहे सो छा जी पढ़ाई हूंदी, बसि ईअं हूंदो न अब्बा वॾी। जे मां हुनखे शुरू में सम्झां भई, मां चयो रांदीकड़ा ठाराईंदी छा पुट खां, पर हुन मूंखे ॿुधायो त वॾी पढ़ाई आहे। पाकिस्तान त 500 जी माना टॉप यूनिवर्सिटियुनि में बि नथो अचे पियो। त माई कुझु त हूंदो न जो हुन में एॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि। त इहे ज़रूरु अप्लाई कयो। इन में जेको आहे सो ॿियनि मुल्कनि जूं बि, बर्तानिया, अमेरिका, ॿियनि फ्रांस वग़ैरह जूं बि स्कॉलरशिप ईंदी अथव हिते। त CSC जेका आहे सा उन ते मां वधीक टाइम नथी वठां। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे कामयाबु करे। पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर कयो। असांखे इंस्टाग्राम ते बि मूंखे फॉलो कयो नी अब्बा, सिंधी मुसविर स्टिक जे नाले सां अथव। यूट्यूब ते बि कयो। उते वरी मां 1-2 ॿिया बि वीडियो रखंदी आहियां जेके फेसबुक ते बि न रखंदी आहियां। त माना नवां बि वीडियो ॾिसो, इंटरटेनिंग बि करियो, ऐं ॿियो उन खां अलावा स्कॉलरशिपां बि कयो। अलाह तव्हांखे बसि कामयाबु करे। मुंहिंजी तव्हां सां दुआ गॾु आहे। का मुश्किल हुजेव मास्ती खे मैसेज कयो। मूंखे पाण खे न ईंदो त ॿिए कंहिं भाणेजी खां तव्हांखे वेठी माना इंफॉर्मेशन जेका इहा मालूमात वठी बि तव्हांखे मां हेल्प कंदसि अब्बा। बाक़ी जेको हाल आहे असांजो, ॿियो तव्हांखे अलाह ख़ुशि करे। मां सदकू